अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थींदो। छा जाबिर खान हाणे पंहिंजी हक़ीक़त में चाकर खान खे मुतमिन करे वेंदो। छा रूंडो आख़िरकार भलो साईं खणी चाकर खान खे मुतमिन करे वेंदो। छा सिकू हाणे पंहिंजे भाउ जो पलंद कंजो पंहिंजे सोटरनि सां। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां अवां जो बेल आइकन घिरंदो काफ़ी असांजी हौसला वधाए थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवां जो टाइम वेस्ट न करायूं, हलो था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो जाबिर खान जेको आहे चाकर खान खे राज़ी करण लाइ कुझु बि करे सघे थो ऐं हू चाकर खान खे जेको आहे सॼी हक़ीक़तूं ॿुधाईंदो, रूंडे खे कूड़ो करण जी कोशिशि कंदो। बहरहाल रूंडो जेको आहे हू बि हिकु शैतान आहे ऐं हू पंहिंजे चालनि में क़ुरान मथे ते खणी भलो साईं मथे ते खणी पंहिंजी जान छॾाए वेंदो ऐं जाबिर वारनि खे उते फासाए वेंदो। रूंडो जेको आहे भलो साईं मथे ते रखंदो, चाकर खान जेको आहे हुनजी ॻाल्हियुनि मथां भरोसो रखी ऐं पोइ जाबिर खान खे साफ़ साफ़ चई छॾींदो त तुंहिंजी भाउ जी सज़ा हाणे सिर्फ़ ऐं सिर्फ़ मौत आहे, तोखां सवाइ वारो भाउ हाणे कॾहिं बि बची न सघंदो। जाबिर खान चवंदो त ॾिस चाकर खान तव्हां ईअं न कर, तव्हां पहिरीं हक़ीक़त खां वाक़फ़ थियो ऐं रूंडो जेको आहे कूड़ ॻाल्हाए रहियो ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सिकू जेको आहे पंहिंजे सोट जाबिर खान खे धमकाईंदो, उन खे चवंदो त हाणे तव्हां जेको आहे ॻाल्हियुनि में ॾोही थी चुका आहियो ऐं इन ॻाल्हि जी जेको आहे रूंडे बि गवाही ॾेई चुकी आहे ऐं हू भले साईं ते हथ बि खणी चुको आहे ऐं भले साईं खे मथे ते रखी बि चुको आहे। पर हाणे मूंखे भले साईं ने ॾिसणो पवंदो ऐं तव्हां जेको आहे मुंहिंजे भाउ जा ॾोही आहियो। जाबिर खान चवंदो त सिकू ईअं कॾहिं बि न आहे, रूंडो जेको आहे कूड़ो आहे ऐं हू कूड़ा कसम खणी मूंखे मुतमिन करणो पियो चाहे। बहरहाल ईअं कॾहिं बि न थींदो। सिकू चवंदो त जाबिर खान मां हर हाल में पंहिंजो भाउ जो तव्हां खां पलंद वठंदुसि ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो रूंडो जेको आहे हसीना बेगम सां ॻाल्हाईंदो। हसीना बेगम खे चवंदो तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं इन चाकर खान खे घुमाए छॾ। अगरि जेकॾहिं तूं चाकर खान खे मारण में कामयाब थी विया त पोइ सॼी मिल्कियत जो वारिस असां हूंदासीं ऐं पोइ इन सोरठ खे हितां धिके ॾेई कढी छॾींदासीं। हसीना बेगम चवंदो त रूंडा मां इन कोशिश में लॻो पियो आहियां। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, मूंखे पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।